नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सुप्रीम कोर्ट नून लीग अॻवान तलाल चौधरी खे तौहीन अदालत केस में दोहारी करार ॾींदे खेसि 5 सालनि लाइ नाअहल करार ॾेई छॾियो आहे, जॾहिं त अदालती कार्रवाई थियण ताईं कैद ऐं ₹1 लख दंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट नून लीगी अॻवान तलाल चौधरी खे आर्टिकल 63 जे तहत तौहीन अदालत दोहारी करार ॾींदे अदालत जी कार्रवाई ख़त्म थियण ताईं कैद ऐं ₹1 लख दंड जी सज़ा ॿुधाई आहे। अदालती फ़ैसिले जे नतीजे में तलाल चौधरी 5 सालनि लाइ नाअहल पिणु थी वियो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस मियां साकिब निसार अदलिया मुख़ालिफ़ तक़रीरुनि ते नून लीग अॻवान तलाल चौधरी खे 23 फरवरी ते तौहीन अदालत जो नोटिस जारी कयो हो। जस्टिस गुलजार अहमद जी सरबराही में 3 रुकनी बेंच तलाल चौधरी खिलाफ तौहीन अदालत जो फ़ैसिलो 11 जुलाई ते महफ़ूज़ कयो हो, जंहिं ते फ़ैसिलो अॼु ॿुधायो वियो आहे।